बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साईं पंहिंजी तहलका इलेक्शन कमेटी हाला चेयरमैन साईं अल्ताफ़ मोहम्मद, वाइस चेयरमैन जेको आहे सलीम सियाल ऐं सेक्रेटरी दोस्त सभु हिते मौजूदु आहिनि। साईं इलेक्शन कमेटी जेका आहे हींअर ऐलान करण वारी आहे, इहो ऐलान समाज फरमाईंदा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त सिंध हाई कोर्ट सखर जे हुकुम तहत इंडस्ट्री डिपार्टमेंट पारां मरकज़ी इलेक्शन कमेटी जे सिंध तरफ़ां मुक़ररु कयल शेड्यूल मुताबिक़ पेटे लफ़्ज़ी इलेक्शन 2025-26 जो अॼु जो ॿियो मरहलो हो। हिन में अॼु टाइम 3:10 जीअं त असीं हेठि सही कंदड़ इलेक्शन कमेटी पेटे लफ़्ज़ तहलको हाला या तस्दीक था करियूं त तारीख़ 15/2023 ते हिकु अदद फारम नाले असदुल्ला मेमण असां खां वसूल कयो हो। अॼु तारीख़ 17/1/2026 बरोज़ छंछरु बवक़्तु मंझंदि 3 वॻे ताईं हिकु अदद नामज़दगी फारम बनाम मखदूम सरवर नूह पैनल हाला नामज़द सदर असदुल्ला मेमण ऐं सदर कामबीना तरफ़ां ॾिनल हिदायत मुताबिक़ मिड़नी दस्तावेज़ी घुर्जुनि समेत मुबलगा ₹20,000 अखिरे ₹20,000 समेत वसूल थियो, जंहिंजी पुछा पोइ उन फारम जी जांच पड़ताल कई वई, जंहिंमें हर शइ दुरुस्त न मिली, कंहिं बि क़िस्म जी उन में का बि कोताही या का कमी पेशी कान हुई। उन सूरत में मखदूम सरवर नूह पैनल हाला खे नामज़द सदर असदुल्ला मेमण ऐं उन जी काबीना बिना मुक़ाबिले कामयाब करार ॾिजे। अहिड़ो इतलाह मरकज़ी इलेक्शन कमेटी पेटे लफ़्ज़ सिंध जी ख़िदमत में पेश कजे थो। कामयाब पैनल मखदूम सरवर नूह पैनल हाला नामज़द सदर असदुल्ला मेमण ऐं काबीना ऐं उमेद थी कजे त हीउ पैनल पंहिंजे उस्तादनि जी मालिकी कंदो ऐं उन्हनि जे कमकार में कम में ईंदो। हर टाइम ते उन्हनि जा बांह ॿेली थी बीहंदो। ॾाढा उस्तादनि जा ॾुख आहिनि, इलाही तकलीफ़ूं आहिनि, कंहिंजा कम घटि वधि थियल आहिनि, कीअं आहिनि, पर उन्हनि सां असांखे उमेदु आहे हिन पैनल मां, छो त हिन पैनल में घणो जेके उमेदवार जवान छोकिरा बि आहिनि, जवान तबक़ो ऐं नवां छोकिरा बि आहिनि ऐं उमेदु था करियूं असीं पंहिंजे हिन फोरम तां त हीउ पैनल जेको साईं असदुल्ला मेमण जी सरबराही में ठहियो आहे, मखदूम सरवर नूह पैनल, उमेदु था करियूं त पाण पंहिंजे उस्तादनि जी मालिकी कंदा ऐं आईंदा बि पंहिंजो नालो अहिड़े नमूने सां रोशन कंदा रहंदा त जीअं पंहिंजो उस्ताद पंहिंजा ख़ुशि ऐं ख़ुराम रहनि। जिंदाबाद।